अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां कुझु पंहिंजी शॉपिंग शेयर करे रही आहियां। ही क्राफ्ट्स एग्ज़िबिशन सरतियूं संग जे नाले सां हमेशह लॻंदी आहे। जॾहिं असां हैदराबाद में हुयासीं तॾहिं बि मां हिननि जी एग्ज़िबिशन अटेंड कंदी हुयसि ऐं हाणे कराची में लॻंदी आहे। हैदराबाद वारो प्रोग्राम हिननि ख़तमु करे छॾियो आहे, तॾहिं बि मां हिनखे हर साल अटेंड कंदी आहियां। ऐं मां स्पेशली कुझु पैसा ज़रूरु बचाए रखंदी आहियां त जीअं मां हिन एग्ज़िबिशन मां कुझु शयूं वठी सघां। हीअ सिंध जे ॻोठनि जूं मायूं हथ सां जेके शयूं ठाहिनि थियूं उन्हनि जी हीअ नुमाइश हूंदी आहे ऐं उहे हुनरमंद मायूं पाण बि उते मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं ॾिसंदियूं आहिनि त उन्हनि जी कहिड़ी शइ केतिरनि पैसनि में सेल थी थिए ऐं हुननि खे उनजो पूरो मुआवज़ो ॾिनो वेंदो आहे। तो ये आज मैं कुछ शॉपिंग शेयर कर रही हूँ आप लोगों के साथ। ये क्राफ्ट एग्ज़िबिशन में जाती हूँ मैं, हर साल यहाँ पे लगती है, तो मुख्तलिफ़ चीज़ें मैं ख़रीदती रहती हूँ। इस दफ़ा मैंने कुछ बास्केट्स ख़रीदी हैं। ये हमारे सिंध की जो हुनरमंद औरतें हैं वो बनाती हैं और इस एग्ज़िबिशन में वो ख़ुद भी मौजूद होती हैं, ख़ुद देखती हैं कि कितने में कौन सी चीज़ सेल हो रही है और उनको उनका पूरा मुआवज़ा मिलता है। बहुत सारे काम मैं ख़ुद कर लेती हूँ, फिर भी मैं इस एग्ज़िबिशन में इसलिए जाती हूँ कि इनको सपोर्ट करना हमारा फ़र्ज़ है। ये हमारे बहन भाइयों के हाथों की मेहनत होती है, उसमें ज़रूर हमें हिस्सा लेना चाहिए, ख़रीदना चाहिए और उनकी हौसला अफ़ज़ाई करनी चाहिए। त बावजूदि इन जे त घणो कुझु मां पाण कयां थी, पोइ बि मां हिननि खां वठणु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदी आहियां, छो त हिननि खे असां सपोर्ट न कंदासीं त केरु कंदो। सो ही सभिनी खां पहिरियों ही बास्केट आहे। ॾिसो रंग केॾा सुहिणा आहिनि ऐं डिज़ाइन केॾी प्यारी आहे असांजो उहो ई ट्रेडिशनल कमु जंहिंसां इहे छबियूं ऐं छॿा ठाहिबा हुया, पर उन्हनि खे हिननि हाणे नवां शेप ऐं नवां डिज़ाइन ॾेई कुझु चेंज कयो आहे। हीअ हिकिड़ी नंढड़ी बास्केट आहे ऐं जीअं मां हीअ शयूं पंहिंजे घर में डेकोरेट कंदमि उहो मां तव्हां सां अलॻि सां शेयर कंदसि। हिननि जा ही टैग्स भी लॻल आहिनि, इनके टैग्स लगे हुए हैं और ये बास्केट्स मैंने ख़रीदी हैं घर में सजाने के लिए। आम तौर पे ये असांजो मानी रखण जो छॿो आहे, ये रोटी रखने का है, लेकिन मैं इसको कैसे यूज़ करूँगी ये तो बाद में पता चलेगा। ॾिसो एॾो फाइन हथ जो कमु आहे ऐं रंग केॾा प्यारा आहिनि, केॾो अट्रैक्शन आहे हिननि में। हीअं ढक हिन जो, हिननि जी फिनिशिंग, हिननि जी परफेक्शन माशाल्लाह ज़बरदस्त आहे। सो इहे जॾहिं मां घर में सजाईंदमि त तव्हां सां शेयर कंदमि। हीअ टीं बास्केट ही आहे, हिनजो शेप ॾाढो प्यारो आहे ऐं हीअ इंशाल्लाह मुंहिंजे घर जी ख़ूबसूरतीअ में इज़ाफ़ो कंदियूं। जीअं मां पंहिंजे हथ जूं ठहियल शयूं रखंदी आहियां तीअं मां हिननि सिंधियाणियुनि ऐं सिंधी भाइरनि जे हथनि जूं ठहियल शयूं बि पंहिंजे घर में इंशाल्लाह सजाईंदसि। हिकिड़ो हीअ आहे, कलर ॾिसो केॾो सुहिणो थो लॻे ऐं डिज़ाइनिंग ॾिसो ऐं सफ़ाई ॾिसो, हिननि में किस कदर ख़ूबसूरती है, सफ़ाई है, फिनिशिंग है। ये मेरे देश के, मेरे वतन के हुनरमंद लोगों के हाथों का कमाल है। ऐं उन खां पोइ आहे हिकिड़ी हीअ ॾिसो केॾी प्यारी आहे। मां हिननि खे कीअं यूज़ कंदसि इहो अञा मां डिसाइड न कयो आहे, इहो तय न थियो आहे अञा त करिणो छा आहे मूंखे हिननि जो, पर हीअ मूंखे ॾाढियूं वणनि पियूं ऐं हितां वठणु मां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झंदी आहियां। हर दफ़े डिफरेंट शयूं वठंदी आहियां, हिन दफ़े मां सिर्फ़ु बास्केट्स वरितियूं आहिनि, हिकिड़ी ॿ शइ ॿी बि वरिती आहे, पर ख़ासि तौर ते इहे मां तव्हां सां शेयर करणु चाहियां थी। मैंने हमेशा मुख्तलिफ़ चीज़ें में ख़रीदती हूँ, इस दफ़ा ज़्यादा मैंने बास्केट्स ली हैं, तो ये बास्केट्स मैं आपके साथ शेयर कर रही हूँ और ये जब मेरे घर में सजेंगी तो कैसी लगेंगी वो मैं आपके साथ बाद में शेयर करूँगी। तो हीअ मुंहिंजी नंढड़ी हिकिड़ी अॼु जी ख़रीदारी हुई जेका मां चाहियमि त तव्हां सां मां शेयर कयां। यकीनन तव्हांखे वणी हूंदी। अहिड़े क़िस्म जा हथ जे हुनरनि जा जेके बि मेला लॻनि न उन्हनि मां शयूं ज़रूरु वठूं। मां हिननि खां कोई पैसा घटि न कराईंदी आहियां, हिकु त हिननि जी उअं बि फिक्स प्राइस हूंदी आहे, घटि करण जो को सुवाल न आहे, पर बहस न कजे हिननि सां। हिननि जे हथ जे कम जो क़दुरु कयो, महिनत कनि था, पोरे सां कमाइनि था, तंहिंजे करे असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे असां हिननि खे सपोर्ट कयूं। सो इंशाल्लाह जॾहिं ही घर में सजंदियूं त तव्हां सां ज़रूरु मां इहे शेयर बि कंदसि त कीअं सजायो आहे। सो वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे वक़्त जो सही इस्तेमालु कयो ऐं जेको बि कमु कयो हमेशह प्यार सां कयो। हीअ ख़रीदारी मूं प्यार सां कई आहे, मूं हुननि माण्हुनि जे कम जो क़दुरु कंदे ही शयूं वरितियूं आहिनि ऐं हाणे हिननि खे मूंखे किथे बि एडजस्ट करिणो आहे, किथे बि सजाइणो आहे। सो इंशाल्लाह वरी कंहिं ॿी वीडियो सां मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।